ओ मामा तादा खाइण पीअण मरणो परणो सब खत्म मुझी तो मां चवई तो इते बीह तो तोखे शेरल घर छॾे ईंदो। हाँ शेरल इमरात अचनि वरी मूंखे घर छॾींदा ये घर न छॾे ईंदा ये मोचड़ा आणंदा मूंखे ॿधी। अरे दिल्लू मां तोसां वाइदो थो कयां त तोखे घर छॾे ईंदा। हिकिड़ो चक्कर बीह इते बीह। ए तुझे वाइदे ते एतबार न आहे तू बि कूड़ो तुंहिंजो वाइदो बि कूड़ो मां वञा थो घर। अरे दिल्लू ॻोठ छाते वेंदे रुली वेंदे रस्तो ख़बर अथई। मां चई तो 2 मिंट बीह इते। ॿार न है जो रुली विदुसि मूंखे ॾिठल आहे रस्तो वञा ई थो मां। ऐं ॿी ॻाल्हि ॿुध मामा तव्हां खाइण पीअण ख़तमु असांजे घर न अचिजो न तव्हां अचो न असां अचूं। अॼु खाइण पीअण ई ख़तमु आहे। इहो वॻो त वापसि कर। वॻे जे बदिले वॻो अथव मां हलां थो ख़ुदा हाफ़िज़। हे छोरो निभागो त हथनि मां निकिरी वियो। जेकर दिलावर खान अदी सां शादी करणु चाहे थो ऐं अदी खे बि कोई एतिराज़ु न आहे त पोइ मां छाजे लाइ एतिराज़ु कंदुसि। साईं तोखे भले एतिराज़ केतिरा बि हुजनि पर तूं साम्हूं वञी दिलावर खान सां ॻाल्हाए सघीं थो। साईं मां त चवां थी कि मज़बूत शर्त लिखराए इहो निकाह करणु पोइ ॾिजो ऐं शर्तुनि खां अलावा इहो निकाह करणु न ॾिजईं। थी सघे सुभाणे असां न बि हुजूं को सोरठ जे लाइ वरी ॿियो मसइलो खड़ो थिए। इहो त दिलावर खान सां मिलण खां पोइ ई ख़बर पवंदी त आख़िर दिलावर खान हिन रिश्ते लाइ राज़ी छो थियो आहे। इहा ख़बर त उन्हनि सां मिलण खां पोइ ई पवंदी ऐं जॾहिं त दिलावर खान लाइ रिश्तनि जी हिन ॻोठ में का कोटी न आहे। मां इन करे चवां थी साईं त बहितर आहे तव्हां पाण वञो। तव्हां जॾहिं साम्हूं हुननि सां मिलंदो त तव्हांखे हुननि जी नियत जी ख़बर पइजी वेंदी ऐं तव्हां बि हुननि जी नियत खे परखण जी कोशिशि कयो। इन खां पोइ सोरठ सां वेही सलाह था कयूं ॾिसंदासीं कंहिं न कंहिं नतीजे ते ज़रूरु पहुचंदासीं। हीउ सोरठ जी ज़िंदगी जो सुवालु आहे। घटि में घटि असांजी तरफ़ां हुन जे लाइ को ग़लति फ़ैसिलो त न थिए न। तूं सही थी चईं सोना। मूंखे हिकु चकर ॿीहर दिलावर खान ऐं रावल खान सां मिलणो पवंदो। उन्हनि सां मिलण खां पोइ को असां फ़ैसिलो करे सघूं था। जॾहिं त अदी बि मूं ते छॾियो आहे त हुनजी ज़िंदगी जो सही या ग़लति जेको फ़ैसिलो हुजे मां कयां त को मुंहिंजो बि फर्ज़ थो थिए त मां अदी लाइ उहो कुझु कयां जेको अदीअ जो कमु। अॼु खां पोइ तव्हांजो इहो कमु आहे त हर वक़्तु तव्हांखे रावल ते नज़र रखणी आहे। जेकॾहिं तव्हां रावल खे माण में कामयाबु थियो था त ठीकु आहे। जे न ऐं हू ॻोठ खां ॿाहिरि थो निकिरे त उन जी ॼाण तव्हांखे मूं ताईं पहुचाइणी आहे। उनखे असां बि मारण जी कोशिशि कंदासीं। मूंखे हर हाल में इन रावल जो मौत को अचे मारे हुनखे केर बि पर हुनजे मौत जो इनाम तव्हांखे ई मिलंदो। हिन वक़्तु मूंखे जल्दी आहे। बाक़ी ख़र्च पखे जे लाइ तव्हांखे 2-3 लख कमदार ॾिए थो। तव्हां कमदार जो नंबर वठी छॾियो। जेका बि ॼाण हुजे कमदार ताईं पहुचाए छॾिजो। कमदार जी बाबा जी। हिननि खे ख़र्च पाणी जो पैसा ॾेई छॾिजो। अबा जेको रेस तव्हांखे चई वियो उहो सम्झी वियो या अञा वरी मां ॻाढ़ी हणा। हा कमदार सम्झी वियासीं पर फ़िलहाल असांखे 3 लख ॾे। 3 लख 3 न बाबा 2 लख ॾियांव थो। लख तुंहिंजो ऐं लख मुराद जो। मुराद ऐं शेरल जो लख ॾिनई। बाक़ी मोटरसाइकिल जो लख केरु ॾींदो। गाॾी बि वठणी आहे असांखे। ठीकु आहे भला 3 लख ई ॾियांव थो पर कोशिशि अहिड़ी कजो कमु जेतिरो जल्दी थिए एतिरो ई सभिनी लाइ भलो आहे। जीअं मौक़ो मिलियो न तुंहिंजो कमु थींदो। तूं रुगो पैसा तयारु कया। ठीकु आहे। ओ भाऊ किराओ तो ॾियो न। ओ यार मामा का भजी निकतो आया खीसे में रुपयो बि न आहे त किरायो केॾां आणियां। पूरा 1200 किरायो खपे मूंखे 1200 पूरा हुजे 500 त छॾियई आहे। सॼो ॾींहुं रोला ते अञा पैसा न आहिनि तो वटि। हाणे ॿुध तूं हिते बीह त मां घरां खणी थो अचां। मोटण जी कजां दर ते बीह रहंदो साईं। घर में गिणंदे? अरे घर में गिणंदे त बाबो मोचड़ा आणंदी। 1000 रुपए जे करे घर में गिणंदे शर्म बि नथो अचई। जानवर वो कुछ नहीं में भाई वही बोरे किन लबो पे घर के कम जो छा थियो आहे सिकोया पी दर्दन वारी असांजे सुरन में ॿीहर वाधारो थियण वारो आहे। छो
वरी कुझु थियो आहे छा? तोखे त ॿुधायूं पुटु सिकंदर सॼो घर रूंडे जी छोकिरी जे नाले लिखी वियो आहे ऐं रूंडो चवे थो त तव्हां निकिरो मुंहिंजो घर आहे। दीनू, हींअर बि असां पराए दर ते वेठा आहियूं। हो घर बि असां रूंडे खे ॾेई छॾियोसीं त बाक़ी असां ज़िंदगी रोड रस्तनि ते गुज़ारींदासीं। चाचा कीअं रूंडो कब्ज़ो कंदो, कीअं रूंडो कब्ज़ो कंदो? असांजी शाशू खानी गुज़ारे वई आहे छा? घर जा कागज़ बि रूंडे वटि आहिनि ऐं लिखत बि हुननि वटि आहे। चाचा रूंडे जे धी जे नाले ते हुजनि या रूंडे जे पंहिंजे नाले ते हुजनि, हुनखे ताक़त न आहे जो असांजे हूंदे तव्हांजे घर ते कर्ज़ो करे। हिकिड़ी बांह तो फेरियो अथसि न, हीअं टंगू फेराए छॾींदासीं चिॿे बांदर वांगुरु हीअं हीअं करे न हले त पोइ असां ते हणी छॾिजांइ। पुटु तव्हांजी जाबर जी वॾी महिरबानी। हिते आख़िर केसि ताईं रहंदासीं? हिकु न हिकु ॾींहुं त पंहिंजे घर वेंदासीं न बाबा। चाचा ऐं चाची ॻाल्हि ॿुधी छॾियो, असां रूंडे खे ईअं सटींदासीं जीअं दाबलो सोटी खे सटींदो आहे। कीअं, सही चयमि? पुटु मां मञा थो तव्हां आयो, पर रूंडे सां न रेस चाकर खान पुॼी सघियो, न वॾो रेस डूंगर खान, उहो वॾो नाटकी आहे। तव्हांखे त सफ़ा घुमाए रखंदो। रूंडो ॾाढो ख़तरनाक माण्हू आहे, थी सघे थो असांजे करे तव्हांखे न नुक़सानु पहुचाए। चाची ईअं कीअं नुक़सानु पुॼाईंदो? असां 7 जतियुनि जी पिट पाड़ पटे छॾियसि, अञा ताईं कुंवारा आहियूं। बाबा असां न चाहींदासीं त असां पोड़नि जे करे तव्हां सट थी वञो। चाचा तव्हां बेफ़िक्र रहो, जेका बुरी तव्हां सां लिखी न उहा बिना आधे खेरे रसीनो थी वेंदी, पोइ तव्हां ते वधंदी। यार बाबा मूंखे त यकीन ई नथो अचे त को तूं ज़िंदा आहीं। जीअं न मामे जे घरां निकितुसि ऐं सोचुमि त वञा बाबे जे क़बर ते वञी 4 कुल पढ़ी अचां। बाबे खे बख़्शिश थिए या न थिए, पर वरी बि कुल पढ़ी अचांसि। अरे छोरा, तोखे रुगो मूंखे क़ब्र में दफ़न करण वारो फर्ज़ यादि रखियो, बाक़ी ॿिया सभु फर्ज़ विसरी हुई। यार बाबा इंसान खता जो घर आहे, ज़िंदगी में अलाए केतिरा फर्ज़ रहिजी विया हूंदा, पर बाबा इहो आख़िरी फर्ज़ मां ज़रूरु पूरो कंदुसि। पुट जॾहिं इन भागो मरंदो तॾहिं त आख़िरी फर्ज़ पूरो कंदे न। अमां सची सम्झां थो त इहो आख़िरी फर्ज़ बि अधूरो रहिजी वेंदो। मूंखे त 16 आना पक हुई त रावल खान बाबा खे मारे छॾियो हूंदो। बाबा असां सभिनि जो सिर खणी पोइ मरंदो अदा। अरे तारा गोल तारा सभु जा सभु रूंडे जो सिर खणण जे पोइ लॻा पिया। गज़ब ख़ुदा जो पियो, इन ॻाल्हि त लहो छो नथा? अरे शुक्र कयो जो रूंडो अञा ज़िंदा आहे, जो इज़त ई एतिरो मूंसां घर में वेठा आहियो। यार बाबा उहो ॻोठ में कहिड़ो माण्हू आहे जंहिं असांजी बेइज़ती न कई हुजे, ऐं तूं त अची त इज़त था वेठा। वाह वाह, बस साड़ी बस जेका मूंखे होश मां न कढियो। अजा सांवल, सोरठ सिर्फ़ु तव्हांजी भेण न बल्कि असांजे घर जी इज़त आहे। मां सोरठ सां सची दिलि सां निकाह करे हुनखे इज़त बख़्शणु चाहियां थो। तव्हां यकीन करियो, हिन ॻाल्हि जे पोयां असांजो को बि बुरो मक़सदु न आहे। सावल खान, तव्हां इहो न सम्झो त असां मिल्कियत बचाइण लाइ इहो क़दम खणूं पिया। असां चाहियूं था त असांजे घर जी इज़त असांजे घर में ई रहे ऐं हुनखे बाक़ी ज़िंदगी के ॿिए हंधि गुज़ारण लाइ न छॾियो वञे। जेकॾहिं दिलावर सची नीयत सां मुंहिंजी भेण सां निकाह करणु चाहे त मूंखे को इतराज़ कोन्हे, पर इन बारे में मूंखे पंहिंजी भेण सां सलाह करणी पवंदी, छो त उनजी ज़िंदगी जो सुवालु आहे ऐं सॼी ज़िंदगी हुनखे ई गुज़ारणी आहे। छो त मां ज़ालिम बणिजी पंहिंजो कयल फ़ैसिलो पंहिंजी भेण जे मथां थापंदा पियो चाहियां। इहा त सुठी ॻाल्हि आहे। हिकु चकर न बल्कि तव्हां 10 चकर सलाह मशवरो करियो। इन ॻाल्हि में त असांखे को बि इतराज़ न हूंदो। ठीकु है सावल खान, तव्हां भले सोरठ खां सलाह करे वठो, बाक़ी असांजो बहितर फ़ैसिलो आहे। वधीक तव्हांजे जवाब जो असांखे इंतज़ारु आहे। राहुल खान, असांखे पंहिंजे घर में पाण सां वेही सलाह करणी पवंदी ऐं असां सभिनी जी जेका हिकिड़ी राय थी उनखां तव्हांखे आगाह कंदासीं। चङो त पोइ मां हाणे हलां थो, मोकिलियां थी मां।
सोटा है कुछ माण्हू मोकिले रूंडे खे खणाए अच उन खां कुझु पुछाणो कोन्हे वरी जेकॾहिं असां हुनजे घर हलंदासीं त हुननि जूं औरतूं भलो साईं खणी अॻियां अची बीह रहंदियूं ऐं पोइ हुन ज़ालिम खां असां कुझु बि न पुछी सघंदासीं। ठीकु आहे सौट मोकिलियां थो हींअर हमरा हिनखे हींअर ई गीले था खणी अचनि। हू काॾे निकिरे त कंहिंखे ॿुधाए वञिबो आहे बग़ैर ॿुधाइण जे निकिरी था पियो। मां केतिरो परेशान थींदो आहियां उनजो तव्हां अंदाज़ो ई नथा लॻाए सघो। बाबा साईं ओचितो कमु थी पियो तॾहिं तव्हांखे ॿुधाए न सघियासीं। इहो ॿुधायो काॾे विया आहियो? हिते हुयासीं बाबा साईं, हितों केॾे परे ईंदासीं, पर तव्हां इहो ॿुधायो त दिलशेर तव्हां खां भॼी कीअं निकितो? उन निभागे मां मूं पाण हथ कढिया, अधी पई पिटींदी हूंदी, उन करे मूं दिलशेर खे भॼण जी वाट ॾेई छॾी। उनखे त भॼाए छॾियो, हाणे 5 लख रूंडे मां कीअं कढंदा? सॼी ज़िंदगी दिलशेर ॿधो पियो हुजे हा न, तॾहिं तव्हांखे रूंडो रुपयो बि कोन ॾिए हा। ऐं आख़िर में अधी भलो साईं खणी अची असांजी झोलियुनि में रखे। बाबा साईं दिलशेर मां तव्हां हथ कढी छॾिया आहिनि, ख़ैरु आहे, बाक़ी ने रूंडे खे असां कॾहिं बि बख़्श कोन कंदासीं। बाबा साईं सुभाणे असां पुफीअ तरफ़ वेंदासीं। उन तरफ़ वञण जी अव्हांखे कहिड़ी ज़रूरत आहे? जेसीं ताईं सोणीअ खे राज़ी करे अदा मुराद जो निकाह नथा करायूं न, तेसीं ताईं वापसि कोन ईंदासीं। सुहिणी अव्हां खां राज़ी कोन थींदी, उते पाण में विड़ी अजय बुछड़ा थींदो। कुझु बि कोन थींदो बाबा साईं, इन रूंडे खे मुंहुं ॾेई वेंदासीं, तूं परेशान न थी। इधर मूंखे उमेद आहे त तूं मूंसां ग़लति ॻाल्हि न कंदे। जीअं जाबर खां आज़ादु थी हिते आयो आहीं, सांवर खां पासीरे थी वियो आहीं, इन जो मां सबबु पुछी सघां थो तोखां? अहिड़ो ख़ासि सबबु न आहे जो मां तोखे ॿुधायां त मां छो पासीरो आहियां। इधर केरु न आयो सोटरायो सॻा पाण में, इन पासीरे रहण जो को न को सबबु थी सघे थो। हाणे असांजे विच में उहो कुर्ब न आहे वारस, त पोइ मां छो सोट जी गिची में पवां? ॾुखे वक़्तु पंहिंजा ई कम ईंदा आहिनि। वर्ष जाबर वटि मां क़ैद हुयुसि, त उन वक़्तु सोट मुंहिंजे कहिड़े कमु आयो? तोखे छॾाइण जी सांवर पूरी कोशिशि कई। केतिरी कोशिशि कई इहा मूंखे ख़बर आहे, वधीक मुंहिंजो वात न खुल रहा। अड़े यार तूं मुंहिंजे मथां नाराज़ छो थो थी? वसक ते सोट जी मुंहिंजे साम्हूं वकालत न कंदो कर, न त असांजे विच में बि नफ़रतूं पैदा थी वेंदियूं। तोखे इहो ॾुखियो थो लॻे न, अॻिते हली तोसां ॻाल्हि न कंदुसि मां। तॾहिं असां गॾु हली सघूं था, न त असांजे विच में बि इख़्तिलाफ़ थी वेंदा। बाबल भोतार ॿिन्ही खे रावल खान जे पुठियां बचे छॾियो आहे। तूं छा थो सम्झी? इहे असांजो कमु कंदा या ख़ामख़ा असां उन्हनि खे पैसा था खारायूं? कमदार कमु कंदा बाबल साईं, ज़रूरु कंदा, बाक़ी पैसनि जो फिक्र न कयो, इहे हज़म थियणु कोन ॾींदोसानि, छो त मां या कमदार अंब अहिड़ा ॾींदोसानि ॾंब जो खंभ खंभ थी वेंदा। पैसनि जो फिक्र न आहे, मां चाहियां थो त जल्द खां जल्द हिन रावल जो किसो ख़तमु कजे, नए मथे जो सूर। बाबल साईं मूं हुन जे मथां वॾो ज़ोर रखियो आहे, घर में माठ करे कोन वेंदा, इन रावल खान खे न ख़तमु करण जी पूरी कोशिशि कंदा। मां चाहियां थो त इन्हनि खां अलावा जाबिर खे बि रावल जे पोयां बचे छॾिजे। तुंहिंजो छा ख़्यालु आहे? बाबल साईं जाबर खान खे चवण जी का बि ज़रूरत कोन्हे, उहो पाण रावल जे पोयां हूंदो। वरी बि तूं जाबिर सां मिल। बाबर साईं जाबर हिन वक़्तु असां खां थोरो पासीरो आहे, जाबर खे वरी इहो ख़ौफ़ आहे जेको तव्हांजे मथां हमिलो थियो न, हो सम्झे थो त इहो शक मुंहिंजे मथां थियण लाइ छा। जाबिर बि एॾो भलो न आहे जो हुन ते एतबार कजे। पहिरियां हिन रावल जो किसो ख़तमु कयूं, पोइ हिन जाबिर खे घुराए खॾ खोटे हुनखे बि दफ़न कंदासीं। उन खां पोइ असां सुकून जी ज़िंदगी गुज़ारे सघूं था। कंदार रूंडा सोट रावल तोखे यादि पियो करे। न मां उन कोन हलंदुसि, हुनजो जेको कमाल मूंखे हिते ॿुधायो। तूं एतिरो ठाउको थी आहीं
जो सोट रावल जे न्यापे ते नान दे हल। छोरा वन न पड़े जे पुठियां। अम्मा मरणो आ छा, पर बाबे जो अला छा थींदो। तू पंहिंजो खेर घुर जो तो में हथ कोन विधा अथनि। अदा बाबा जे गुनाहन में तू भी बराबर जे शरीक है, खैर गुरज हु तोखे कोन वठी विया। अदी मञा थो त मूंखे छॾे हलिया विया, पर हू असांजो पीउ आहे, हुनखे बचाइण असांजो फर्ज़ आहे, पर हुननि में हथ केरु विझे। पिणे खे सफ़ा कोन मारींदा, हू अॻे ई पूरो लॻो पियो आहे। अम्मा तोखे पक्का त बाबा खे ज़िंदा रावल खान छॾे ॾींदो? हाँ पिणे खे मारे उन जो खून रावल खान पंहिंजी गिची में कोन विझंदो। अम्मा बाबा खे बुछड़ो हु जरूर कंदा, पर उफट कोन मारींदा। तव्हां उन जे लाइ परेशान न थियो। बुछड़े माण्हू खे केतिरो बुछड़ो कंदो, उनखे का परवाह आहे न ॻाल्हि जी। चाची अॼु मां अम्मा ऐं बाबा वारी जी तरफ़ वेंदसि, हेदर अचे न त हुनखे ॿुधाए छॾिजां। हा भली वञिजांइ, पर मानी तयारु कयां त उहा बि खई वञ गॾु। अम्मा ऐं बाबा मरण त पसंदि कंदा, पर तव्हांजी ॾिनल मानीअ मां हिकु गिरोह बि कोन आणंदा। मां किथे थोरो कोन थी कयां, सवाब ख़ातिर थी मानी ॾियां। चाची जेकॾहिं सवाब खटण जो हेॾो ई शौक़ु अथई न त पाड़े में खोड़ ग़रीब घर आहिनि, कंहिं ॾे बि मानी ॾेई छॾिजांइ, उन जो अलाह साईं तोखे सवाब ज़रूरु ॾींदो। ॿुधई न खातू छा थी चवे? चाची इहो ज़िद न आहे, पारस सही त चई रही आहे। दीनू वारा पंहिंजे पुट जे कातिल जो कीअं खाधो खाईंदा? असांजे घर जी मानी हुन जे निड़ीअ खां हेठि लहंदी बि कोन। बाक़ी जेसीं ताईं हुननि जी ज़िंदगी हूंदी न त असांखे बदुआ वेठा ॾींदा। जेको अधे हेदर ज़ुल्म कयो आहे न, उन जो हिसाब त असां सभिनि खे ॾियणो पवंदो न। हुन अॼु त तुंहिंजो ख़ैरु न आहे, अॼु सोट रावल तोखे इते जो इते पूरो कंदो। हुंडा वॾो को शैतान ऐं खबीस इंसान आहे। तुंहिंजे ई घर में मुंहिंजे पेरनि मथां पोतियूं रखियूं वयूं, मूं तोखे बख़्श करे छॾियो, पर तूं इन लाइक़ु आहीं कोन। हाणे मूंखे इहो ॿुधाए त हिते रूंदा तोखे केरु बचाईंदो? हाँ बाबा यानी ताने शफीक शरीफ नफ्सी बाजारा इंसान है ओ मामा। तव्हां इंसाननि ते त छा पखी पखड़ ते बि रहम कंदा आहियो बाबा। तव्हांखे मान जी असां अज़ीम ग़लती कई बाबा। ना ई मां रहम दिल आहियां, ना ई तूं मिसकीन ऐं रूंडा। हिन सॼे ॻोठ में तो जहिड़ो कमीणो ॻोल्हे बि न मिलंदो, पोइ तो जहिड़े ज़ालिम ते मां रहम छो खाईंदुसि? मूं तोखे डर इन करे ॾिनी किथे तुंहिंजी ज़ाल भलो साईं न खणी अचे मूं वटि। सोट हिन मथां अजायो वक़्तु ज़ाया न करियो, हिन खे हींअर जो हींअर पूरो करियोसि। जेकॾहिं तव्हां हिन मथां गोली नथा हलाए सघो न त पोइ मूंखे इजाज़त ॾियो, मां हींअर जो हींअर पूरो करियांसि। बाबा रहम कयो, रहम कयो। मां अॻे पूरो लॻो पियो आहे, रूबरू मूंखे छो था मारियो बाबा? मुंहिंजी ज़िंदगी बाक़ी को 2-3 ॾींहं आहिनि, मां पाण ई मरी वेंदुसि। पर मूं जलड़े मंडड़े टुंडड़े खे मारे मुंहिंजे खून जो गुनाह छो था खणो बाबा? तो जहिड़े शैतान खे मारण सां इंसाफ़ थींदो। कई मिसकिननि जी तो शैतान मां जान छुटी पवंदी। ऐं ॻाल्हि ॿुध, तोखे मारण खां को गुनाह कोन मिलंदो। हबीबा तव्हांखे छा थो लॻे करम खान त जाबिर मंसूर खान खे झुकाइण में कामयाब थी वेंदो? वाइदो त कयो अथई ऐं कोशिश बि कंदो, बाक़ी कामयाब थिए थो या न इहो जाबिर जी हिम्मत ते ॿधल आहे। मां त चवां थो जाबिर खान जे आसरे हथ ते रखे न वेहूं, न त इहो मंसूर खान मथे ते चढ़ी वेंदो। मथे ते चढ़ त मां बि कोन ॾींदोसांसि, सिधियूं गोलियूं सीने में ठोकींदोसांसि। करम खान मूंखे ॻाल्हि इहा सम्झ में नथी अचे, मंसूर खान कहिड़े कम सां लॻल आहे? केॾी महिल अकबर खण में वेठो आहे, केॾी महिल रवाल खण में वेठो आहे। इहो मंसूर खान शैतान क़िस्म जो माण्हू आहे। चाकर खान जो त सिर खणाई, हाणे वरी अकबर खान जे सिर पुठियां आहे। बाक़ी करम खान त नाले में बदनाम आहे। असुल फसाद जी जड़ मंसूर खान ई आहे।
पर अफ़सोस इहो आहे जो हुनखे केरु सम्झी न आहे सघियो। हाणे वरी कुझु ॾींहं रावल खान जी चापलूसी कंदो ऐं वतंदो हुनजा कन भरींदो। अहिड़े माण्हू खे धिका ॾी ॿार कढी छॾीनि न। चापलूसी करण वारो ऐं मुनाफ़िक हर माण्हू खे वणंदो आहे। इन जे करे मंसूर खान बि सभिनि खे प्यारो आहे। पर हाणे घणो वक़्तु हिन जूं चालाकियूं कोन हलंदियूं। ओ मां कुझु सोच त बाबे खे कीअं छॾाए अचिणो आहे। पिणे लाइ परेशान न थी। जेकॾहिं मरी बि पियो न त हिन घर तां हिन ॻोठ तां ॾमर लही पवंदो। शाबत अथई मां, शाबत अथई। हू तुंहिंजो मुड़ुसु आहे, हुनजी तोखे परवाह न आहे। पुट मूंखे सभिनी जी परवाह आहे, पर तूं दिलि ते हथ रखी ॿुधाए कॾहिं तुंहिंजे पीउ मुड़ुसु हुजण जो फर्ज़ अदा कयो आहे? कॾहिं तव्हांखे महसूसु कराई त उहो हिकु नेक इंसान आहे, सत फटनि में ज़िंदगी गुज़ारी। बाबा अलाए केतिरियूं ठोकरूं खाधियुनि। बाबा जिन ज़ुल्मनि जे करे दादा गुलशेर मारिजी वियो आहे। पोइ बि बाबा खे सुकून न आहे मिलियो। मुंहिंजो अछो मथो त थी वियो आहे, अञा ताईं मुंहिंजी शादी नथो कराए ऐं तुंहिंजी उमिरि बि शादी खां चढ़ंदी थी वञे। छा वरी इहा बाबा की सोच आहे जेको तुंहिंजे लाइ तो कुझु करे न ई वरी मुंहिंजे लाइ? उनखे पंहिंजे फॾनि मां वांध काए मिलंदी त ॿिए जे लाइ सोचींदो न। ओ मां पहिरीं बाबे खे छॾायूं, पोइ इहे ॻाल्हियूं पिया कंदासीं बाबे जे अॻियां। तोखे जेकॾहिं लाचार आहिनि त भई छॾाइजीसि। हा मुंहिंजो हक़ीक़ी पीउ आहे, मां ई कोशिशि कंदुसि, मां ई हुनखे छॾाईंदुसि। सम्झी न थी? मां छॾाईंदुसि त मां मां हलो निकिर। न सौट, फ़िलहालु हिनखे बख़्श करियो। वञ रूंडा वञ, तोखे कुझु ॾींहं जी मोहलत ॾियूं था। ग़लती पियो करे सौट, ग़लती पियो करे। हिन शैतान खे, हिन नासूर खे छॾे ॾियां? मां इहा ग़लती कॾहिं बि कोन कंदुसि। सौट, पहिरियां हिन जी धीउ सां निकाह करे उनखे घर में वठी अचो ऐं पोइ ई हिन रूंडे कमीने जो बंदोबस्तु कंदासीं। वञ रूंडा, वञी तयारी कर ऐं तमामु जल्द असां तुंहिंजी छोकिरी खे वनवाह में विहारण लाइ ईंदासीं। बाबा महिरबानी। मूंखे इहो ॿुधाए त हिन कमीणे जी धीअ सां शादी करणु घुरिजे या न? सर तकड़ न आहे, तव्हां भले कुझु टाइम सोचे सम्झी वठो ऐं पोइ जेको फ़ैसिलो कंदा न उन ते ई अमल कंदासीं। अबा, तव्हां दिलशेर सां वॾी चिठ कई आहे। हू तव्हांखे हिते घर में बर्दाश्त कोन कंदो। उनजे अचण खां अॻु में तव्हां हितां हलिया वञो। असां आया आहियूं त हिते ई रहंदासीं, ही घर छॾे काॾे वेंदासीं? हाणे मां तव्हांखे पंहिंजे घर में बर्दाश्त नथी करे सघां। ना इंसाफ़ी बि असां सां थियल आहे, ॾोह बि वरी असांजो। वाह जो इंसाफ़ थी करी पुफी। मां इंसाफ़ जी ॻाल्हि नथी कयां। दिलशेर ईंदो न तव्हां पाण में विड़ी पवंदो ऐं मां नथी चाहियां त तव्हां मुंहिंजे अखियुनि जे अॻियां मुंहिंजे पुट खे कुटियो। उन करे चवां थी तव्हां हिते हूंदो त इहो मसइलो ज़रूरु थींदो। हां ॾिसो छा त अम्मा तव्हांखे चयो न हाणे तव्हां निकिरण जी कयो। हलो, इहो तव्हां पंहिंजी दिलि मां ख़्यालु कढे छॾियो कि मां मुराद सां शादी कंदसि। रूंडो किथे आहे? उन खां 5 लख वठूं, पोइ तव्हां वापसि वेंदासीं। रूंडे खे रावल खान जा माण्हू खणी विया आहिनि। वञो, पहिरीं उनखे उतां छॾाए अचो, पोइ अची 5 लख वठिजोसि। अदा हल त हलई था ॿाहिरि बीहूं, उते दिलशेर या रूंडो ज़रूरु असांखे मिलंदा। इन्हनि ॿिन्हिनि मां को बि हिकिड़ो मिलियो न, उनखे खंभे खयूं था हलूं। बाक़ी पुफी असांजो मसइलो हल कोन कंदी। हलंदा सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।